बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमत जूं हेडलाइंस। गड़ी असन ऐं भर पासे में उरड़ी वबा बेकाबू। 2 वरियनि जो नींगर फौत, अंग 9 थी वियो। सिंध बलूचिस्तान जे सरहदी दंग वारे शहर आशकाबाद में उरड़ी विघे 2 वरियनि जो नींगर मोहम्मद शरीफ पुट मोहम्मद नवाज़ बुगटी फौत थी वियो। उरड़ी विघे फौत थींदड़ ॿारनि जो अंग 9 थी वियो आहे। सिहत खाते पारां हिन महल ताईं उरड़ी वबा ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबबि अञा बि वधीक मासूम ॿारनि जूं हयातूं दाव ते लॻल आहिनि। दरिया खान मरी में वण वढण तां सौटनि में झेड़ो, 1 ॼणो क़तल। मुंगिया मोरी स्टॉप वटि झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़ुल्फ़िकार मुंगियो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नवाबशाह अस्पताल नियो पियो वञे त रस्ते में ई फौत थी वियो। मक़तूल जे भाउ आकिब मुंगियो मूजिब ज़मीन ते वण वढण लाइ वियल भाउ ज़ुल्फ़िकार मुंगियो खे दिलबर मुंगियो, ख़ान मोहम्मद, आरिब ऐं पीराणो गोलियूं हणी क़तल कयो आहे। बडाणी में 4 ॾींहं अॻु ऑयल एजेंसी खे लॻल बाहि में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। 4 ॾींहं अॻु बैटरी फाटण सबबि ऑयल एजेंसी में बाहि लॻण जे नतीजे में सदरदीन मलिक ऐं मुराद अली चाचड़ ज़ख़्मी थी पिया हुआ। जनमा फ़ौजी नौजवान मुराद अली चाचड़ खे ॻणती जोगी हालत में पन्नो आकिल छावनी अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो, जॾहिं त ॿिए ज़ख़्मी जी हालत बि ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जेको सखर अस्पताल में इलाज हेठि आहे। सीता रोड में नौजवान शादी न कराइण तां आपघात करे छॾियो। वार्ड नंबर 7 वासी 16 वरनि जे नौजवान आबिद हुसैन सोलंकी पसंद जी शादी न थियण तां मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो आहे। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जे फर्ज़ंद मीर राफ़े ख़ान जखराणी चयो आहे त वालिद जे नक्शे क़दम ते हलंदे आऊं बि सियासत में पेर पाइणु चाहियां थो ऐं मुस्तक़बिल में पंहिंजे वालिद जीअं हितां जी अवाम जी ख़िदमत कंदुसि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन गड़ी खैरो में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अमर सिंधी सां जैकब न्यूज़ ते वीचार वंडींदे कयो। हुन चयो त वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो खां पंहिंजा ई माण्हू मायूस आहिनि। PTI जो चूंडियल MP मोहम्मद असलम अबड़ो बि पार्टी क़यादत समेत मोहम्मद मियां सूमरो खां मायूस आहे। मीर एजाज़ हुसैन जखराणी वटि नौजवाननि जी हिकु टीम आहे। असीं हर ॾुखे वेल में अवाम सां गॾु आहियूं। जेका भाॼी साइज़ में थिया तो पाण ॾिसो था असांजो सिलेक्टेड MLA मोहम्मद मियां सूमरो साहब जॾहिं खां इलेक्शन थियो आहे तक़रीबन सम्झां थो 1 दफ़ा आयो हूंदो, जेका बाद मां सम्झां थो 1 दफ़ा बि न आयो हूंदो। बहरहाल उन्हनि जे जेके पंहिंजे पार्टी में जेके माण्हू आहिनि PTI में असलम अबड़ो साहब सभु हुन सां मायूस आहिनि। हुन जो सम्झां कोई हाणे गॾु अथसि पंहिंजा माण्हू बि मायूस अथनि, न कोई कमु करनि था, ग़रीब अवाम वटि न आया आहिनि, न कंहिं ग़रीब सां मिलिया आहिनि, न कंहिं ग़रीब जो ख़्यालु था करनि, न कंहिं ग़रीब वटि इलेक्शन खां पोइ विया बि आहिनि। एतिरा दावा एतिरा वादा नो जेका बात ठाहिण जा अलाए काॾे विया। अलाह जो कुर्बान मुंहिंजो वालिद साहब मीर एजाज़ ख़ान तव्हां जॻियो आहे। हर दुख में हर सुख में जेका बात जवाब सां गॾु आहे। हर हफ़्ते जेका बात ईंदो आहे पंहिंजे माण्हुनि सां मिलंदो आहे, पंहिंजे माण्हुनि खे टाइम ॾींदो आहे। मीर साहब एजाज़ ख़ान न आहे त मां या जो पुटु हाणे बि गड़ी खेरे में वेठो आहे, लॻारी था। जोधापुर वेझो 5 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान बलूचिस्तान मां बाज़ियाब, वारिसनि में ख़ुशी जी लहर। मीरापुर थाणे जी हद ॻोठ ईदन लेडवाणी मां 5 ॾींहं अॻु अगवा थियल निज़ामुद्दीन लेडवाणी बलूचिस्तान जे बेलपट वारे इलाइक़े मां बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। ॿुधायो पियो वञे त नौजवान जे वारिसनि पारां संदसि बाज़ियाबी लाइ उस्ता मोहम्मद समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ुरान पाक खणी पढ़ो ॾिनो हो, जंहिं बाद नौजवान खे आज़ादु कयो वियो। घोटकी वेझो ॻोठ हाकिम शेख में घर ते बासरनि जो हमिलो, 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ माई हाजानी, माई भाइण ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बासर जलाल, राशिद आबिद ऐं मुहर्रम शेख घर ते हमिलो करे राहिब शेख खे ज़ख़्मी कयो आहे, जन ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सीता रोड में लाइब्रेरी जे क़याम लाइ सीता सर्जनहार फोरम पारां प्यादल मार्च। 11 महीननि खां हलंदड़ जिद्दोजहद जे सिलसिले में मशहूर मेमण जी अॻवानी में लहबर ॻोठ खां प्यारो स्टेशन ताईं प्यादल रैली कढी वई, जंहिंमें तनवीर पाटाई, मुनीर अहमद समो, उवैस मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। संदन चवण हो त लाइब्रेरी जे क़याम ताईं जिद्दोजहद जारी रहंदी। काज़ी अहमद में टाउन कमेटी जे कच्चनि मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। पीपल्स एम्प्लॉइज़ यूनियन पारां टाउन कमेटी खां ॼाम ज़ाहिद उन्नड़, नबी बख्श खोसो, खमीसो शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि जो चवण हो त एडमिनिस्ट्रेटर कच्चनि मुलाज़िमनि जूं पघारूं जारी करे छॾियूं, जॾहिं त टाउन ऑफिसर अञा ताईं पघारूं जारी न कयूं आहिनि, जंहिं सबबि असीं सख़्तु परेशान आहियूं। सकरंड में एहसास किफ़ालत सेंटर ते एजेंट माफिया सरगर्म। मुस्तहिक औरतनि जी रक़म मां कटौती। मोनो टेक्निकल कॉलेज में मुबैना तौर मनपसंद औरतनि खे पैसा ॾियारण लाइ कॉलेज जे पटियाले पारां औरत खे धिका ॾियण ते औरतनि जो एहतजाज। सेंटर इंचार्ज औरत खे एजेंट करार ॾेई छॾियो।
मुतासिर औरत अमीर आहे ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त हिते रुगो मनपसंद रिश्वत ॾींदड़ औरतुनि खे रक़म ॾिनी पई वञे। असांखां बि रक़म घुरी वई, न ॾियण ते दरवाज़े ते ॿांह खां पकड़े असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। काज़ी अहमद ने 11 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज। मक़तूल इमाम बख्श खोसो जे वारिसनि मोहम्मद जुम्मन खोसो, मोहम्मद इसाक खोसो ऐं अला बख्श खोसो मासूम ॿारनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे पुलिस खां घुर कई आहे त जवाबदारनि अली हसन खोसो, नज़ीर खोसो ऐं मंठार खोसो खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस रुगो ॿिनि जवाबदारनि बाक़िर ऐं अज़ीज़ खे गिरफ़्तार करण बाद ख़ामोश थी वेही रही आहे, पर असीं कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वेहंदासीं। ख़ैरपुर नाथन शाह में CMO पारां फ़र्ज़नि में कोताही करण ते वधीक 3 अमलदार मुअत्तल। चीफ म्युनिसिपल ऑफिसर कश्मीर जमाली पंहिंजे फ़र्ज़नि में कोताही कंदड़ इरशाद अली, सत्तार शेख, जावेद शेख, आशिक, मुनव्वर, नादिर, सज्जाद, जाफ़र ऐं शफ़ी शेख समेत 11 मुलाज़िमनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। संदसि चवणु हो त फ़र्ज़नि में कोताही कंदड़ मुलाज़िमनि खे मुअत्तल कयो आहे ऐं ॿिनि जमादारनि खे शोकाज़ नोटिस बि ॾिना आहिनि। सकरंड में पसंद जो परणो कंदड़ जोड़े पारां तहफ़ुज़ जी अपील। सनवासण सूं मलाह नेशनल प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रज़ा ख़ुशी सां इम्तियाज़ अली मलाह सां प्यार जो परणो करे शरीयत मुहम्मदी मुताबिक़ निकाह कयो आहे, जंहिं बाद मूंखे मामन न्याज़ अली, फ़िदा हुसैन ऐं अयाज़ अली खां ख़तरो आहे। मूंखे मुंहिंजे मुड़ुस या साहुरनि मां कंहिंखे बि कुझु थियो त उनजा ज़िम्मेवार ई हूंदा। सुल्तानकोट वेझो बिजली जी तार मां चिण गुथण सबबि 8 घरनि खे बाहि लॻी वई। गोरदीन मोहम्मद जोगी में हुबदार अली, दीदार अली, बाबू, मोरियो, निज़ामदीन अमीर मोहम्मद जोगी समेत 8 पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि संदनि घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुबारकपुर में महर बिरादरी जो चङो मुड़ुस अॻूणो पुलिस ऑफिसर दिलि बीहण सबबि फौत। 55 वरनि जो रिटायर्ड पुलिस ऑफिसर रईस मंसूर अहमद महर दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ में बिरादरी जे माण्हुनि समेत इलाइक़े वासियुनि, सियासी समाजी मज़हबी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। ऐं दरिया ख़ान मरी में जस्कम ऐं सिविल सोसाइटी पारां एहसास किफ़ालत सेंटर ते रक़म कटौती ख़िलाफ़ एहतजाज। बॉयज़ हाई स्कूल में क़ाइम सेंटर ते मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां कटौती ख़िलाफ़ इमाम बख्श उमरानी, ज़ाहिद सिंधु ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त सेंटर अमले पारां मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां 500 खां 2000 रुपयनि ताईं रक़म जी कटौती कई पई वञे, जेका बंदि कई वञे। इहे हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakibnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।